अॻड़ा वेझो अफ़सोसनाक वाक़ियो 7 वरहनि जी मासूम निगरी वाह मां टिपण दौरान काठी जे पुल तां पेर तिरकण सबबि वाह में किरी फौत। मासूम निगरी जो मढ़ घर पहुचण ते संदसि माउ सदमे में बेहोश। अॻड़ा वेझो ॻोठ जाड़ा खूह में हमीर जी वाह मां टिपण लाइ रखियल खजी जे काठी तां पेर तिरकण सबबि 7 वरहनि जी मासूम निगरी समीना धी अब्दुल रशीद कल्होड़ो वाह में किरी ॿुॾी वई। जंहिं बाद संदसि वारसनि वाह में ॻोल्हा करे निगरी जे लाश खे पाणी मां ॿाहिरि कढी वरितो। जरत मासूम निगरी जो मढ़ घर पहुचण ते संदसि माउ सदमे में बेहोश थी वई ऐं घर में रोज राड़ो मची वियो। ॿिए पासे ॻोठ जाड़ा खूह वासी रियाज़ कल्होड़ो, दोस्त मोहम्मद कल्होड़ो, अली गुल ऐं सलीम कल्होड़ो काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त हुक्मराननि जे बेध्यानी सबबि संदन ॻोठ सहूलतनि खां महरूम आहे ऐं ॻोठाणा हिन जदीद दौर में बि वाह ते काठियूं रखी उन तां टपी रहिया आहिनि। ॻोठाणनि चयो त वाह तां टपंदे 7 वरहनि जी मासूम निगरी वाह में किरी ॿुॾी फौत थी वई आहे। हुननि हुक्मराननि खां मुतालबो कंदे चयो त वाह ते पुल ठहिराए इंसानी हयातियूं बचायूं वञनि। ग़ुलाम रसूल कल्होड़ो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, अॻड़ा।